अरसाजी होड सखर बैराज जा गेट्स तब्दील करण वारे कम खे वधीक ॾुखियो बणाए छॾियो। पाकिस्तानी ऐं चीनी इंजीनियर्स खे पाणी जा वहिकरा वधण सबबि कम में सख़्त ॾुखियाइयूं पेश अचण लॻियूं। इंजीनियर्स पारां ख़राब थियल गेट नंबर 47 ते काफर डैम नाले बंदि ॿधण जो कमु जारी। आपाशी खाते सिंध जे दरख़्वास्त बावजूदि अरसा पाणी वहिकरा घटाइण बदिरां वधाए छॾिया। 24 कलाकनि दौरान बैराज वटि पाणी वहिकरनि में 17,855 क्यूसिक्स वाध रिकॉर्ड। वहिकरनि में वाध खां पोइ सखर बैराज जे मुख़्तलिफ़ वाहन में पाणी छोड़ करण जो मिक़दार ॿिए बि वधायो आहे। आपाशी खाते जी तरियुनि मूजिबि पाणी जा वॾा वहिकरा वाधू वहिकरा सखर बैराज तरफ़ वधी रहिया आहिनि। बैराज जे दरवाज़नि जी बहाली जो कमु जल्द पूरो न कयो वियो त वधीक मुश्किलातूं पेश अची सघनि थियूं। सखर बैराज वटि पाणी जो वहिकरो वधीक 1,12,905 क्यूसिक्स थी वियो। गुड्डू वटि बि पाणी वहिकरो वधी 1,63,000 क्यूसिक थी वियो। आपाशी खाते मूजिबि नारा केनाल में 11,955 क्यूसिक पाणी छोड़ कयो पियो वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।